बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी यूजेस ऑफ ए अपॉस्ट्रॉफी एंड एस के बारे में पढ़ंदासूं। अचो तो पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। आज के लेक्चर में असी पढ़ूं था त ए अपॉस्ट्रॉफी एंड एस जो जेको इस्तेमाल है उन में 3 नंबर जेको कायदो उन मुताबिक है त इर्रेगुलर प्लूरल नाउन्स i.e. the nouns which do not ends in s चवे तो एड़ा बेकायदे इसम एड़ा बेकायदे जमा इसम जैन जी जेको आए एंड जेको आए उन जी पुछाड़ी में एस ना आए form their possessive case by adding in apostrophe and s ता उनन जो जेको आए possessive case ठाइण जे लाए उनन जे पुठियां apostrophe ऐं एस जो इस्तेमाल कयो। असां इन का पहले लेक्चर में पढ़ी आया आहियूं जेकॾहिं इसम जमा आहिनि ऐं उन्हनि जी एंड जेको आहे एस ते थिए थी पई त उन्हनि जे जेको आहे असां पॉजिटिव केस ठाहिण जे लाइ उन्हनि जे पुठियां सिर्फ़ु जेको आहे ए अपॉस्ट्रॉफी जो जेको आहे इज़ाफ़ो कयूं था, न कि उन सां गॾु जेको आहे असां एस जो इज़ाफ़ो कयूं था पिया। पर हिते चयो थो पियो जेकॾहिं तव्हांजा इसम जमा आहिनि ऐं उहे इरेगुलर मतिलबु बेक़ाइदे तरीक़े सां जेको आहे उहे जेकॾहिं जमा ठहियल आहिनि तो पोइ तव्हां उन्हनि जे पुठियां एन अपॉस्ट्रॉफी के भी इस्तेमाल करे सघो था ऐं उन सां गॾु जेको आहे एस के भी जेको आहे इस्तेमाल करे सघो था। अचो त हिननि जा मिसाल ॾिसूं। जीअं असांजो फॉर एग्जाम्पल मिसाल नंबर पहिरें में आहे चिल्ड्रन्स बुक। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हे जेको चिल्ड्रन आहे इहो असांजो इसम जमा आहे ऐं इरेगुलर वे में जेको आहे इहो जमा थियल आहे। हाणे हिन जो जेको सिंगुलर हूंदो आहे उहो चाइल्ड हूंदो आहे। हाणे जेको आहे इहो चाइल्ड मां जेको आहे चिल्ड्रन आहे माना इहो जेको आहे बेक़ाइदे तरीक़े सां जेको आहे इसम जमा ठहियल आहे। इन जे करे असां जेको आहे इन जी मालिकी के या पोजीशन के शो करण जे लाइ इन जे पुठियां असां जेको आहे ए अपॉस्ट्रॉफी ऐं एस ॿिन्ही जो इस्तेमाल कंदासीं। मां तव्हां पहिरें बि चयुमि त ए इरेगुलर वे में जेको रेगुलर वे में आहे ऐं उन जे पुठियां एस आहे त पोइ उन जे पुठियां असांखे सिर्फ़ु जेको आहे ए अपॉस्ट्रॉफी जो इस्तेमाल करणो पवंदो, न कि उन जे पुठियां असांखे एस जो इस्तेमाल करणो पियो। हाणे जेको आहे चिल्ड्रन्स बुक ॿारनि जो किताब, त हाणे किताब जी जेकी मालिकी आहे उहा कंहिं सां ॾेखारी थी पई वञे ॿारनि सां, माना इहो किताब कंहिंजो आहे ॿारनि जो आहे। अहिड़े तरीक़े सां अचो असांजो हिते जेको आहे मीन्स। हाणे मीन जेको आहे असांजो प्लूरल नाउन आहे ऐं बेक़ाइदे सां जेको आहे इहो ठहियो आहे। इन जे करे असां जेकॾहिं इन जी मालिकी खे शो करणु चाहियूं था, इन जी पोजीशन ॾेखारणु चाहियूं था त असां इन जे पुठियां जेको आहे अपॉस्ट्रॉफी ऐं एस जो इज़ाफ़ो कंदासीं। हाणे जेके ॾिसूं इहो छा मां जेको आहे पोजेसिव प्लूरल नाउन ठहियो आहे, इहो मेन मां जेको आहे इहो मेन ठहियो माना इरेगुलर वे सां ठहियो। त इन जे करे इन खे जेको आहे जेको असां पोजीशन जी शो करणु चाहियूं था त इन जे पुठियां अपॉस्ट्रॉफी बि ॾींदासीं ऐं एस जो बि इस्तेमालु कंदासीं। मीन्स अम्ब्रेला, माण्हुनि जूं छटियूं, माण्हुनि जी छटी। हाणे जेको छटी जी जेकी ओनरशिप आहे या पोजीशन आहे उहा कंहिं सां ॾेखारिजे थी पई मेन सां। त माना हिते मेन जेकी हालत थींदी हुई हालत इज़ाफ़त थींदी वञे, हिते जेके ॿार आहिनि चिल्ड्रन उन्हनि जी बि हालत जेकी थींदी हुई हालत इज़ाफ़त। उन खां पोइ आहे ऑक्सिन, ऑक्सिन्स हॉर्न्स ढगनि जा सिंग। त हाणे जेको ऑक्स मां जेको आहे असांजो ऑक्सिन इरेगुलर वे सां जेको असांजो प्लूरल नाउन ठहियो आहे। इन जे करे इन जो बि जेकॾहिं असां पोजीशन या ओनरशिप शो करणु चाहियूं था त इन खां बाद में असां अपॉस्ट्रॉफी ऐं एस जो इस्तेमालु कंदासीं ऐं हॉर्न सिंग ऐं इन जी जेकी ओनरशिप आहे मालिकी आहे उहा असां ऑक्सिन में लिखाईंदा। इन जे करे जेको आहे इन जी जेकी हालत थींदी वञे उहा हालत ते इज़ाफ़त थींदी वञे। अचो उन खां बाद में ॿियो असां लिखियो आहे त इफ टू आर मोर देन टू नाउन्स ऑन समथिंग, जेकॾहिं ॿ या ॿिनि खां वधीक जेका इसम आहिनि उहे पंहिंजी कंहिं हिकिड़ी शइ ते जेको आहे मालिकी शो करणु चाहिनि था त उन्हनि जी जेकॾहिं असां पोजीशन शो करणु चाहियूं था त आख़िर में जेको नाउन आहे उन जे पुठियां असां जेको आहे ए अपॉस्ट्रॉफी ऐं एस जो इज़ाफ़ो कंदासीं ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे सभिनी जी बि जेको आहे उन हिकिड़ी शइ सां जेको आहे ओनरशिप या पोजीशन जेकी आहे उहा शो थी वेंदी। If two or more than two nouns on something form their possessive case by adding an apostrophe and s to the last noun। ॿ या ॿिनि खां वधीक नाउन आहिनि ऐं उहे कंहिं हिकिड़ी शइ ते पंहिंजी ओनरशिप या पोजीशन शो करणु चाहिनि था
त आख़िरी जेको नाउन आहे उन जे पुठियां असां एपॉस्ट्रॉफी ऐं एस जो इज़ाफ़ो करे उन शइ सां उन्हनि जी ओनरशिप या मालिकी खे ज़ाहिर कंदासीं। मिसाल आहे हिते फॉर एग्जांपल अली एंड असलम्स हाउस। हाणे जेको हे घर आहे इहो कंहिं सां जेको आहे पोज़ीशन शो करे थो पियो, हिकिड़ो जेको आहे असलम सां ऐं ॿी जेको आहे अली सां। इन जे करे असां जेको आहे इन ॿिन्ही नाउन मां जेको आख़िरी नाउन आहे टू द लास्ट नाउन, माना जो आख़िरी नाउन आहे उन सां असां जेको आहे एपॉस्ट्रॉफी ऐं एस जो इस्तेमालु करे जेको आहे असां इन ॿिन्हिनि जी जेको आहे मालिकी खे घर ते जेको आहे उहो शो कयो, या घर जेको आहे असां इन ॿिन्हिनि जी जेको आहे मालिकी शो कयो। इन जे करे इन ॿिन्हिनि जेको आहे इसमनि जी जेकी हालत थींदी वञे उहा हालत ते इज़ाफ़ा थींदी वञे। उन खां पोइ आहे नजमा एंड परवीन कार। कार बाबा कंहिंजी आहे, नजमा ऐं परवीन ॿिन्हिनि जी आहे। इन जे करे इन ॿिन्हिनि जी जेके पोज़ीशन खे शो करण जे लाइ असां आख़िरी जेको लास्ट नाउन आहे उन जे पुठियां एपॉस्ट्रॉफी ऐं एस जो इज़ाफ़ो कंदासीं। त अहिड़े तरीक़े जेकी कार जी ओनरशिप आहे उहा इन ॿिन्ही ते जेको आहे शो थी वेंदी। बाबा कार कंहिंजी आहे, नजमा ऐं परवीन जी आहे। अहिड़े तरीक़े नजमा ऐं परवीन जेकी हालत हूंदी उहा हालत ते इज़ाफ़ा थींदी। उन खां बाद में अली असलम एंड हसन्स हाउ स्कूल। असां मथे पढ़िया जेकॾहिं ॿ हुजनि या ॿिनि खां वधीक क़िस्म हुजनि ऐं कंहिं हिकिड़ी शइ ते पंहिंजी ओनरशिप या मालिकी करणु चाहिनि था त बि असां जेको लास्ट आहे उन जे पुठियां जेको एपॉस्ट्रॉफी ऐं जो इज़ाफ़ो कंदासीं। हिते अली बि असांजो नाउन आहे, असलम बि असांजो नाउन आहे ऐं हसन बि असांजो नाउन आहे। इन जे करे हसन जेको आहे लास्ट में आयो आहे। इन जे करे हसन जे मथां जेको असां एपॉस्ट्रॉफी ऐं जो इज़ाफ़ो करे स्कूल जी जेकी ओनरशिप आहे उहा हसन सां बि ॾेखारियो था पिया, असलम सां बि ऐं अली सां बि ॾेखारियो था पिया। इन जे करे हे जेका टे आहिनि इन टिनिनि जी जेकी हालत थींदी वञी उहा हालत ते इज़ाफ़ा थींदी वञी, ये पॉजिटिव केस थी वेंदो। अहिड़े तरह सां जेकर तव्हांखे अॼु जो असांजो लेक्चर पसंदि आयो हुजे इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे जेको आहे सब्सक्राइब कयो। महिरबानी।